जी बिल्कुल पूरे मुल्क जी पन्नो आखिर में भी बिनी जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद हवाले बाबति जो पन्नो आखिर में सॼी बस हिसाब से जेको आहे सो वॾो रैली जो जेको आगाज़ आहे उहो शुरू थी चुको आहे। पन्नो आखिल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जेके रैलियूं आहिनि हिन वक़्तु जेको आहे पन्नो आखिल जे मेन जेको आहे सॼी बस हिसाब से पहुतल आहिनि। हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके मर्कज़ी क़यादत आहे उहा पहुतल आहे। हिन वक़्तु असां हितां जे मुख़्तलिफ़ नमूने खां पुछूं सननि छा चवणु आहे। तमाम पाकिस्तान में रहंदड़ दुनिया में रहंदड़ महबूब जे ग़ुलामनि खे मुसलमाननि खे मदीना मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जूं मुबारका हुजनि ऐं इहा हुज़ूर जी मीलाद ते दुआ गाहूं त ही महबूब जो ॾिहाड़ो पूरे उम्मत मुस्लमान जे लाइ रहमतुनि बरकतुनि भरो ॾिहाड़ो आहे ऐं हिन मीलाद जी बरकत जे सदके अलाह उम्मत मुस्लमान जो ॾुख दर्द महबूब जे सदके दूर फरमाईंदो। जीअं त 12 रबीउल अव्वल जो सालियाना जुलूस आहे, हिनमें ॿाहिरां काफ़ी जुलूस अची हिते गॾु थियनि था जेको सॼे शहर खे जेको आहे जो करनि था। उन जे हिसाब सां असां वटि सख़्तु जेको आहे सिक्योरिटी सिस्टम रखियलु आहे। दाख़िली ख़ारिजी रास्ता बिल्कुलु असां सील कया आहिनि। जनाब DSP साहब आहिनि, DSP साहब पन्नो आकिल ऐं ॿी नफ़री आहे। अची वियो फर्श वारनि ईद कई, अॼु करार आयो दिलनि खे बेकरारनि ईद कई। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो ईद जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे। अहिड़ी ख़ुशी काइनात में कंहिंखे नसीब न थी। अगरि अॼु जी ख़ुशी याने मदीने वारे साईं जी मीलाद जी ख़ुशी नसीब न थिए हा त काइनात ई न हुजे हा। असांजो हुजणु, असांजो वजूद आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी सॼियूं असांजूं ख़ुशियूं पंहिंजे प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशी मिलादुन नबी ते कुर्बान हुजनि। सदाएं दरूदों की आती रहेगी, जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद का मीलाद होता रहे। मुस्तफ़ा दुनिया में आयो अस्सलातु वस्सलाम, नूर आलम में समायो अस्सलातु वस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह असांजी ज़िंदगी जी हीअ वॾे में वॾी ईद आहे 12 रबीउल अव्वल जी। अल्हम्दुलिल्लाह असां हिकु ॾींहुं न 12 ॾींहं न पूरो ज़िंदगी जा ॾींहं मीलाद मल्हाईंदा आहियूं। जिथे वेंदा आहियूं उते हबीब करीम जो शान बयानु ॻाईंदा आहियूं ऐं इन शान बयानु ॻाइण जे करे मीलाद मल्हाइण जे करे असांखे पंहिंजी इबादत ते नाज़ न आहे, लेकिन इन निस्बत ते ज़रूरु नाज़ आहे। जीअं भेटाई घोट खूह ते आयो, खूह हले पियो, हिकिड़ियूं लोटियूं भगला हुयूं, उहे पाणी न आणनि पियूं, पर हुन ते चिट सारी कयईं त तरे भॻी किंगरी ठला फेरा ॾे न आणे नने त बि सालाड़ी वते पई साथ सां। गुनाहगार ज़रूरु आहियूं, मीलाद मल्हाईंदड़ आहियूं। असांखे पका पंहिंजे मालिक में त असांखे हिन हुन जहान में मीलाद सदके महिरबानी थींदी। मोहम्मद यूसुफ सुमरो नाथ खां सदर नाथ खान इता ज़िला सखर। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजे लाइ हे ईद जो ॾींहुं आहे जो जेके बि ईदूं मिलियूं हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके में मिलियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चया त का ईद न हुजे हा, का शबरात न हुजे हा। सो अल्हम्दुलिल्लाह उन सिलसिले में असां मुस्लमाननि जे लाइ अॼु अक़ीदत एहतराम जो ॾींहुं आहे। इन खां वधीक को ॾींहुं बि न आहे। उन सिलसिले में अॼु पन्नो आकिल में हे अज़ीम शान मरकज़ी जुलूस सालानो जीअं निकिरंदो आहे, इंशाअल्लाह जल्दी ई पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां दवा थींदो। असांखे बेहद ख़ुशी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन ॾींहं खे असां ईद खां वधीक करे मल्हाईंदा आहियूं। मां तमामु मुस्लमाननि खे, तमामु आशिक़ान रसूल खे हिन भलारे ॾींहं ते मुबारकबाद पेश कयां थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾींहुं आहे। असां मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैलियूं कढी करे मियां मोहम्मद बेग ॾिण खां वठी मुलाली खां ॿी जेके मुख़्तलिफ़ इलाइक़े जा रैलियूं जी सूरत में ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। पंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में असां रैलियूं कढी करे असां हुन में ख़ुशी जे में शरीक थींदा आहियूं। असां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। जीअं त असां हीअ अॼु ईद मिलादुन नबी जो ॾींहुं आहे, पन्नो आकिल शहर में मरकज़ी जुलूस में सांगी खां बि तमामु आलिशान रैली असां कढी करे अची पन्नो आकिल जुलूस में शामिलु थिया आहियूं। छो त अॼु 12 तारीख़ रबीउल अव्वल शरीफ़ आहे ऐं अल्लाह जे महबूब काइनात जे सरदार दिलबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुबारक जो ॾींहुं आहे। उन ख़ुशी जे मौक़े ते ई सारो इज्तिमा थियो आहे ऐं असां सभई गॾिजी करे अल्लाह पाक जो एहसान मञूं था पिया। असां थोरो लाहे न सघंदासीं
पर ॻाए रहिया आहियूं। जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जो ॾींहुं आहे पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी आहे। उन जे लाइ हर पाण जेके बि आहियूं गॾु थिया आहियूं उन जी आमद जी ख़ुशी मल्हायूं था। हे वॾो ॾींहुं आहे, तमामु वॾो ॾींहुं आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह पाक क़ुरान मजीद फुरकान हमीद में फरमाए, महबूब असां तोखे सॼे जहाननि जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियोसीं। ऐं जेको हीउ अॼोको ॾींहुं आहे 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मीलाद मल्हायो वञे थो जुलूसनि जी सूरत में। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां बि मरकज़ी क़यादत सां हाणे रवाना थियण वारा आहियूं। माजिद मैसर, जैकब न्यूज़, पनवाकल।